मीरपुर बठोरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। लाल बख्श खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर बठोरो में चौपायो माल में ख़तरनाक क़िस्म जी पुरसरार बीमारी फैलजण लगी। चंद कलाकनि में ढोर मरियो वञनि। भाॻियनि मूजिबि बीमारीअ जूं अलामतूं गलो टंग जो सुॼणु, तेज़ बुखार सबबि अचण खां पोइ ढोर मरियो वञनि। बीमारी ख़ासि करे ॿकरियुनि में ज़ाहिर थी आहे। 4 ॾींहं दौरान मीरपुर बठोरो ॻोठु गाज़ी खान चांग में 5 ॿकरियूं मरी वयूं आहिनि। विलेज जावरी बरफत ऐं ॿियनि ॻोठनि में केतिराई ढोर मज़कूरा पुरसरार बीमारीअ जी नज़र मरी विया आहिनि ऐं बीमारी बाबति जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां शिकायतूं अचण लॻियूं आहिनि। बीमारी तेज़ीअ सां फैलिजी रही आहे, पर चौपाए मालना जे खाते जे इंतज़ामिया अञा ताईं को बि नोटिस न वरितो आहे। वेटनरी डॉक्टरनि जूं टीमियूं न पहुचण ऐं वैक्सीन न थियण जे सूरत में ग़रीब ॻोठनि वासी मालवंद माण्हुनि जो चौपायो माल फैलिजंदड़ पुरसरार बीमारीअ जे नज़र थियण ऐं वॾे नुक़सान जो अंदेशो आहे। जॾहिं त मीरपुर बठोरो में क़ाइमु वेटनरी अस्पताल बि बंदि पियल आहे ऐं अमलो ग़ाइबु आहे। मुतासिर भाॻियनि सिंध हुकूमत ऐं लाॻापियल खाते जे आला अख़्तियारनि खे फौरी तौर नोटिस वठी वेटनरी डॉक्टरनि जूं टीमियूं उमाणे माल में फैलियल बीमारीअ जी तशख़ीस ऐं उन ते ज़ाब्ते आणण जो मुतालबो कयो आहे।